नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में खबर ईंदा आहियूं त न्यूज़ सईदाबाद गिज़िटा सिंध तरफ़ां मुतालबनि जी मनताबाद गिज़िटा सिंध जो सदर हाजी अशरफ ख़ासकेली जॾहिं न्यूज़ सईदाबाद पहुतो त गिज़िटा ज़िले मटियारी पारां खादम हुसैन जतोई, शमश अलदीन चना, हाजी ज़मान जमाली, इमदादुल्ला रिंद, अब्दुल वाहिद उमरानी जी अॻुवाणी में समेत उस्तादनि संदसि वालियाना इस्तक़बाल कयो वियो। अजरकूं लूंगियूं उॾायूं। इन बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे गिज़िटा सिंध जे सदर चयो त सिंध जी राजधानी कराची में पुलिस रियासती दहशतगर्दी करे उस्तादनि ते एक्सपायर शीलिंग कई, उस्तादनि खे ज़ख़्मी करे गिरफ़्तार कयो वियो। उस्तादनि तरफ़ां बोर्ड जे इम्तिहाननि जे बाइकाट जे ऐलान ऐं वॾे वज़ीर तरफ़ां नोटिफिकेशन बाद तइलीम जे वज़ीर गोॾा खोड़िया। हिन गिरफ़्तार थियल उस्तादनि खे आज़ादु करे असांजा समूरा मुतालबा मञी नोटिफिकेशन जारी कयो आहे। हिन चयो त इहा गिज़िटा जी तारीख़ जी फतह आहे, जेको सेक्रेटरी तइलीम बि वी ग्रेड में आहे ऐं असांजो उस्ताद बि वी ग्रेड में अची वियो आहे। हिन चयो त हाणे सिंध जा 3000 उस्ताद 20 ग्रेड में अची विया आहिनि। हिन चयो त असां मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असां सां हर जदोजहद में साथ ॾिनो। इन मौक़े ते करीम ॾिनो काका, मोहम्मद आचर ख़ासकेली, इमरान रुस्तम, अब्दुल वारिस उमरानी, अब्दुल्ला डाहिरी, मोहम्मद अलदीन सोनारो, अज़ीज़ अहमद काका ऐं ॿिया गॾु हुआ। हमेशा तालीम जी बहितरी लाइ कमु कयो आहे। 2006 खां पोइ पहिरियों दफ़ो 13 सालनि में गस्टा एकीवनी लेवल जे फ़ैसिले मां इहो असां एग्ज़ाम जो बाइकाट कॾहिं बि 2006 खां वठी असां न कयो। सिंध जे सेक्रेटरी उस्तादनि जेके मुंहिंजे मथां पंहिंजी जान कुर्बान करण लाइ तयारु आहिनि, जेके मूंखे हेतिरी इज़त ॾियनि, मुंहिंजी हिकिड़ी जान जे हिननि मथां कराची कुर्बान थिया त मूंखे क़बूल ई सिंध गवर्नमेंट खे असां इशूज़ ॾिना। तारीख़ लंबी चौड़ी हली, रियासती दहशतगर्दी जो पुलिस मुज़ाहिरो कयो, उस्तादनि ते लाठी चार्ज, शेरियुनि खे गिरफ़्तारियूं। मां ख़ुदि अॼा 4 शइ त मूंखे लॻा, छो कला मां बि पियो स्टोर्स, मूंखे इन शइ जी परवाह न हुई त पोइ शेर लॻंदो मां पोइ हिते मोटां। नेक्स्ट डे ते उन ई राति जो मिनिस्टर कॉन्टेक्ट कयो, CM हिदायतूं ॾिनियूं त फिल फोर असांजा माण्हू आज़ादु कयो, असां ॻाल्हियूं कयूं। नोटिफिकेशन ॾियो, नोटिफिकेशन न ॾींदो की जारी रहंदो, एग्ज़ाम थियण न ॾींदासीं। नोटिफिकेशन नंबर 1 में असांजो मेन इशू हो मैनेजमेंट केडर, यानी मैनेजमेंट केडर तालीम दुश्मन निज़ाम आहे, इनखे रद्द कयो वञे। उन ते फ़ैसिलो इहो थियो आहे त उनजी नोटिफिकेशन खे मुअतल कयो वियो आहे, माना सस्पेंड। छो जो हिकिड़ो कानून पास थियो आहे, उहो मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रियो आहे, उनखे हिकिड़े धक में ख़तमु कर। उन लाइ असांजी वॾी कामयाबी इहा थी, उनखे असां मुअतल कराए ऐं हिकिड़ी कमेटी जोड़ाई आहे, गवर्नमेंट कमेटी जोड़ी आहे, जंहिंमें मां बि मेंबर आहियां उन कमेटी में। ऐं उहा कमेटी वेही पंहिंजूं ग्रीवेंसिस ॾींदी, मुंहिंजूं ग्रीवेंसिस अॼु बि आहिनि, कल्ह बि आहियूं त नो कम्प्रोमाइज़ ऑन मैनेजमेंट केडर। जंहिं कमेटी वेहंदी मां रिटन मैनेजमेंट केडर ख़तमु करे छॾियो, क़बूल ई न आहे। हुनमें पहिरियों मैसेज गुड इहो ॾिनो आहे, इन मैनेजमेंट केडर तहत असांजा प्रमोशन ख़तमु हुया, HST टू HM, JST टू HST। 3 अप्रैल ते DPC थींदी, इहा असांजी वॾी कामयाबी आहे। पुराणे कानून सां मैनेजमेंट केडर तहत न थींदी। HST टू HM जी DPC 3 अप्रैल। सभिनी डायरेक्टरनि खे हिदायतूं मिलियूं त तव्हां हिकिड़े हफ़्ते जे अंदरि JST खां HST प्रमोशन कयो। ऐं असांजे HST ऐं उनजे इक्विवेलेंट केडर्स जंहिंमें WR, कॉमर्स, AI, OT वग़ैरह जेके 16 ग्रेड में असांजा टीचर अचनि पिया, 1.5 साल खां वठी समरी क्लासेस हुई, कॾहिं CM वटि, कॾहिं चीफ सेक्रेटरी वटि, कॾहिं सेक्रेटरी वटि। 20 ग्रेड बाबा हिननि उस्तादनि खे 20 ग्रेड मिले। उहा समरी कल्ह अप्रूव थी ऐं उनजो नोटिफिकेशन जारी थियो, जेको मूं रिसीव कयो मिली पियो। मुंहिंजी वॾे में वॾी सिंध जे उस्ताद जी कामयाबी आहे त अॼु सेक्रेटरी एजुकेशन जो ग्रेड 20 आहे त मुंहिंजे उस्ताद 20 ग्रेड थी। इहा पाकिस्तान जी तारीख़, सिंध जा पाकिस्तान जी तारीख़ वॾे वॾे सूबो पंजाब आहे, उते बि इहो बेनिफिट कोन्हे। इन में वॾियूं रुकावटूं जेके हेठि लेवल खां 20 ग्रेड जा माण्हू आहे उन्हनि वॾी मुखालफ़त कई, जंहिंजे करे इहो डिले थियो। उहा नोटिफिकेशन जारी थी वई आहे। असांजा 3000 उस्ताद मुख़्तलिफ़ HST जे इक्विवेलेंट जेके 3000 माण्हू 20 ग्रेड 3000 माण्हू, इहा असां हासिल कई आहे। ऐं इन खां अलावा MPS, IBA, इकरा, सिंध यूनिवर्सिटी असांजा जेके नेट ते उस्ताद अपॉइंटमेंट थिया आहिनि, वक़्तनि बे वक़्तनि उन्हनि जो रेगुलर प्रोसेस सिलो, उन्हनि जी जॉब रेगुलर 2 महीना लेट थिए, 3 महीना थिए, उन्हनि जी जॉब सेक्यूर, नौकिरी न मिले।
मां हिननि खे गारंटी ॾिनी पंहिंजे उस्तादनि खे। मूं डिमांड कई त इन्हनि जी सीनियरिटी डेट ऑफ जॉइनिंग खां ॾियो। फॉर एग्ज़ाम्पल IBA इकरारो 2005 में पाण में थियो, 2008 में थियो, सिंध यूनिवर्सिटी 2010 में थी। हाणे हुनजी सीनियरिटी तव्हांजी अॼु 2019 में था ॾियो न। मां चवां थो इन्हनि जी सीनियरिटी सभिनी जी डेट ऑफ जॉइनिंग, फ़ाइदो कहिड़ो थींदो? पघार में हिननि खे मिली वेंदो। सीनियरिटी जॾहिं डेट ऑफ जॉइनिंग खां थींदी त इहे टाइम स्केल आहे इंटाइटल थींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़